असी सुराण जा गेसू सबा बणजी सवारूं था कंदा शबनम जे कतरन के निगाहन सां सलाम आहियूं। असी राबेल जा नौकर ऐं गुलाबन जा गुलाम आहियूं। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों कीअं आहियो? मैं तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, वक्तन ब वक्तन असांजी सिंध जे वाहण वसननि में सफ़र जारी हूंदो आहे ऐं उन्हनि महबूब माण्हुनि सां तव्हांजी मुलाक़ातूं कराईंदा आहियूं। उन्हनि जेके असांजी सुहारी सिंध जूं जेके दरगाहूं आहिनि, पार्क आहिनि या तारीख़ी जॻहियूं आहिनि या असांजा जेके म्यूज़ियम आहिनि, असां उन्हनि जी बि तव्हांखे विज़िट कराईंदा रहंदा आहियूं। ऐं अॼु असां सां गॾु आहे इंतिहाई असांजो महबूब दोस्त जंहिं ज़िंदगी जी जेका असां सॼी जेका असां टाइम जेको आहे रेडियो खे ॾेई ऐं रेडियो में हिकिड़ो वॾो नालो कमायो। चोवन कुमार कोहली कुंडरी शहर सां असांजो इंतिहाई महबूब दोस्त लिखंदड़ आहे ऐं उन्हनि तमामु रेडियो जी दुनिया जे दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त चोवन कुमार खां अॼु मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। ऐं चोवन कुमार रेडियो ते एतिरी महिनत कई जो हुन मतिलबु पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी रेडियो जे नाव। ऐं रेडियो ते जेके काफ़ी क्विज़ प्रोग्राम या सवाल जवाबनि वारा प्रोग्राम या उनखां अलावा जेके एंटरटेनमेंट जा सभु प्रोग्राम जेके रेडियो पाकिस्तान खां अलावा रेडियो तेहरान BBC उनखां अलावा असांजा काफ़ी जेके वेबसाइटनि जा जेके रेडियो आहिनि उन्हनि ते ऑल इंडिया सैलून उन्हनि ते बि तमामु बहितरीनु लिखियो। त अॼु असां सां गॾु आहे चोवन कुमार ऐं थोरी घणी जेका असां तव्हां कचहरी करायूं था चोवन कुमार खां। चोवन भाई नमस्ते। ओम नमस्ते। सजणे साणे के अणासी वितरे हेफ़ जिनी के वतन जिन विसारियो। असां अव्हांखे बि वेलकम चऊं था वफ़ा सुमर लाहौती साहब। त ख़ुशी जी ॻाल्हि आहे अॼु अव्हां असांजे कुंदरी जी कंदी ते कही आया आहियो ऐं कुंदरी असांजी उहा मोहबतनि जी नगरी ऐं कुंदरी हूअं चवंदा आहिनि त सोन जी मुंदरी उन हिसाब सां मशहूरु रही आहे। ऐं कुंदरी जो नालो मशहूरु करण में मूं पंहिंजे वसां कुझु कोन घटायो आहे, छो त रेडियो जो जेको अरूज हूंदो ऐं रेडियो जो जेको हिकिड़ो वॾो नालो हूंदो जंहिं दौर में ऐं वॾा प्रोग्राम हूंदा हुआ। असांजी माकन शाह खां वेंदे बख्शन महिराणवई ताईं, बख्शन महिराणवी खां वेंदे अमीन अरबाब ताईं उहे माण्हू प्रोग्राम ॿुधण लाइ आता हूंदा हुआ। महीने जो 15 ॾींहं जो हफ़्ते जो प्रोग्राम हूंदा हुआ, उहो आता हूंदा हुआ। चोवन भाई ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। असांजा सामीन जेके आहिनि उन्हनि खे थोरो मुख़्तसर तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो जीअं दोस्तनि खे ख़बर पवे त चोवन जी लोकेशन छा आहे या चोवन छा आहे उन। हाँ सुमरल लाहौती तारुफ़ त माण्हू उहो कराईंदा आहिनि जेके वॾा माण्हू हूंदा आहिनि। असीं हकीर फ़क़ीर माण्हू जीअं बि लाहौती सॾाईंदा आहियो त असीं बि चवंदा आहियूं असीं बि फ़क़ीर माण्हू। ऐं कॾहिं कॾहिं किथे कंहिं दरगाहनि ते हूंदा आहियूं, कॾहिं कंहिं रस्ते वाहण वस्ती में हूंदा आहियूं, कंहिं नगरी गाम धाम में हूंदा आहियूं। नालो मुंहिंजो चोवन कुमार, ज़ात मुंहिंजी कोहली आहे, हूअं मकवाणा मुंहिंजी नखु आहे। त ऐं चोवन कुमार तक़रीबन लिखंदो रहंदो आहियां। त रेडियो ते जॾहिं लिखंदो तॾहिं चोवन कुमार सुंदर जे नाले सां लिखंदोसि। त हाणे माण्हुनि खे इहो ख़बर कोन्हे त चोवन कुमार सुंदर असल ज़ात में जो केरु आहे। त आउं कोहली आहियां ऐं उमरकोट ज़िले सां मुंहिंजो वास्तो आहे। तालुको कुंदरी असांजो जेको असीं हींअर वेठा आहियूं। मुंहिंजी दुकान ते मौजूदु आहियो ऐं महिरबानी अव्हांजी त अव्हां अॼु दुकान ते मौजूदु आहियो। मुंहिंजो दुकानु आहे कोहली बाज़ार में। जी चोवन कुमार महिरबानी तव्हांजी। चोवन कुमार तव्हांजो रेडियो जो शौक़ु कीअं जाॻियो ऐं कहिड़ी उमिरि में तव्हां रेडियो ॿुधणु शुरू कयो? सुमरल रेडियो जो दौर जेको हूंदो असांजो ॾाढा सां रेडियो ॿुधंदा हुआ। बाबा मुंहिंजो अॼु बि रेडियो मौजूदु आहे। मुंहिंजो बाबा अॼु बि रेडियो ॿुधे हुयो। ईअं न त रेडियो न, असांजे मुंहिंजी पूरी परिवार में रेडियो असां वटि, मुंहिंजो ॾाॾा वटि रेडियो हो ऐं ॾाॾा जी डेथ हींअर वेझड़ाई में थी आहे, 5-6 साल थिया आहिनि 8। त उनजो रेडियो बि अञा यादगिरी तौरु बाबा वटि पियो आहे। बाबा जो रेडियो अलॻि आहे, मूं वटि रेडियो अलॻि आहे। त तक़रीबन 1988-89 खां रेडियो ॿुधां पियो। ऐं तॾहिं ॿारनि जा हिकिड़ा प्रोग्राम हूंदा हुआ त बाबा कपिड़ा सिबंदा हुआ, ॻोठ में दुकानु हूंदो हुओ, रेडियो वॼंदो जिते ॿारनि जी प्रोग्राम ॿारनि जी ॿारी ईंदो हुओ। त ॿारनि जी ॿारी में उहो छो त स्कूल छोकिरा ॿार हूंदा हुआ नंढड़ा 2 क्लास 3 क्लास जा, उहो उनजा तारुफ़ नशर थींदा हुआ, नालो ॿुधंदा हुआ, किथां खां आया आहियो, ॻोठु कहिड़ो आहे अव्हांजो ऐं कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो। त उते हिकिड़ो क्विज़ प्रोग्राम हूंदो ॿारनि जो, उहो सुवाल ॾींदा हफ़्तेवार। त उहो सुवाल नोट करे वरी जवाबु किताब मां ॻोल्हे। ऐं मुंहिंजो ॻोठु तॾहिं दड़ेलो मोरी हो, जेको दड़ेलो मोरी फ़क़ीर मीरसन वसाए पोटे जो ॻोठु आहे। ऐं उतां साइकिल ते ख़त पोस्ट करणु ईंदो हुउसि। ऐं कुंदरी तक़रीबन हितां तक़रीबन कलाक 1.5 जो पंधु आहे जेको। ऐं उन दौर में साइकिल बि बाबा वटि हूंदी हुई। त आउं साइकिल बि सिखंदो हलाईंदो त मूंखे शौक़ु थियो। त उते उन दौर में सवारियूं घटि हूंदियूं, बसूं बि कोन हूंदियूं। हिकिड़ी को बस ईंदी हुई सुबुह जो 7:30 बजे ऐं उहा बस शाम जो वरी 5 बजे वापसि वेंदी हुई। त पोइ मूं बाबा वटि साइकिल हूंदी त आउं साइकिल ते बाबा सां गॾु कॾहिं साइकिल ते हलियो वेंदो त कॾहिं साइकिल पाण काए निकिरी वेंदोसि। ज़बरदस्त। चोवन भाउ तव्हां रेडियो में भला छा पिरायो?
ऐं रेडियो में असां इहो ई पिरायो जेको अॼु वेठा आहियूं दोस्त तव्हां आहियो वफ़ा सुमरो लाहौती ऐं कॾहिं असां रेडियो प्राइवेट चैनलनि ते जॾहिं लिखणु शुरू कयो त मूं पारस ग्रुप जे नाले सां हिकिड़ो ग्रुप ऐं रेडियो ते मुतारिफ़ करायो ऐं जंहिंमें पूरी सिंध ऐं ईअं न पियो चवां त सिर्फ़ु मुंहिंजा कुंदरी जा उमरकोट जा ऐं तक थरपारकर ज़िले सां दोस्त सांगड़ ज़िले सां जेकबाबाद कशमोर कंदकोट तक़रीबन जामशोरो हैदराबाद नूरियाबाद ऐं ठठो तक़रीबन जेतिरा असां सिंध जा ज़िला आहिनि उन्हनि ज़िलनि मां तक़रीबन मुंहिंजे पारस ग्रुप में लिसनर हूंदा हुआ तंहिंमें जंहिं तक़रीबन जाम इलाही सारा असांजा भाउ हूंदा असांजी भेनरूं हूंदियूं हुयूं जेके पारस ग्रुप में लिखंदियूं हुयूं ऐं उन्हनि जो नालो रेडियो जा अॼु बि नशर थींदो रहे पियो ऐं मूंखे ख़ुशी थी आहे त पारस ग्रुप खे हलाइण में असां ऐं सभिनी दोस्तनि जो वॾो हिकिड़ो गैंग हिकिड़ो माने वॾी हिकिड़ी हूंदी हुई त तक़रीबन असां 50-60 दोस्त गॾिजी उन पारस ग्रुप खे हलाईंदा हुआसीं। ग्रुप जो मक़सदु ईअं हूंदो त क्विज़ प्रोग्रामनि में हिसो वठणु ऐं उन्हनि जा सवाल हिक ॿिए खां पुछा करणु उन जवाबु ॻोल्हणु उनखां पोइ सुमरो लाहौती हाणे वेठल जे सांगड़ ज़िले में आहे त चवनि पारस ग्रुप में लिखे थो त मूंखे एज़ाज़ु हूंदो त आउं पूरे सिंध जी नुमाइंदगी पियो करियां। तमामु ज़बरदस्त ऐं चवनि उहो दौरु ऐं अॼु जो दौरु तव्हां कीअं था ॿुधायो? हिकिड़ो ॾाढो इहो सुवालु मूंखे उन करे लॻे पियो त हाणे इंटरनेट फेसबुक व्हाट्सएप ट्विटर गूगल जेके शयूं आयूं आहिनि उनखां पोइ ऐं रेडियो जो उहो दौरु हूंदो हिकिड़ो त उन दौर में मोहबत माण्हुनि में हूंदी हुई ऐं मूंखे ख़ुशी थींदी हुई ऐं पंहिंजो पाण खे हिकिड़ो एज़ाज़ु ईअं सम्झंदो हुअसि त मुंहिंजे पड़ोसी मुल्क भारत मां मूं वटि हिते लिसनर मिलण ईंदा हुआ जंहिंमें कपरी बिरादरी जा हुआ जत बिरादरी जा हुआ ऐं ॿिया दोस्त असांजा काफ़ी मूं वटि मिलण आया हुआ त आउं इहो सम्झो त रेडियो मुंहिंजो एतिरो मुंहिंजी इज़त एतिरो मान एतिरो मुंहिंजी शान त रेडियो ई मूंखे जेको कुझु दोस्ती मोहबत प्यार पंहिंजाइप ॾिनी आहे या मूंखे हिन रिश्तनि में ॻंढे रखियो आहे पंहिंजे पाण में असां हिक ॿिए सां अॼु बि गॾु आहियूं त तव्हां सां बि तक़रीबन 15-20 साल सां मुसलसल असांजी दोस्ती आहे उहो ई रिश्तो असांजो उहो ई भाईचारी असांजा मरणा असांजा परणा हिक ॿिए वटि अचूं वञूं था पर हाणे ॾींहों ॾींहुं ॾिसां पियो त हीअ जेको मोबाइल अची वियो आहे हीअ साम्हूं असां हीअं रिकॉर्डिंग असांजी थिए पई या ॾिसूं पिया अवां ॾिसो पिया ॿुधो पिया पर हिन अचण खां पोइ असां में माण्हुनि में अदम तोहफ़े असीं पाण त शिकार थिया आहियूं उनखां पोइ असां में माण्हुनि में मोहबतूं घटि थियूं आहिनि असां हिक ॿिए जा विचार रखी परे थियण जी कोशिशि कई आहे हिक ॿिए खां राबतनि जा जेको रेशमी रूमाल उहो असां टोड़े छॾिया आहिनि इहो मूंखे इन ॻाल्हि जो ॾाढो ॾुख थिए थो त ईअं न थियणु खपे ऐं वक़्तनि ॿ वक़्तनि हिक ॿिए सां राब्ते में रहो ॾुखिया सुखिया ॾींहं गुज़री वेंदा। चवनि भाउ तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी अॼु असां सां गॾु आहे सिंध जा नाले वारा लिसनर रेडियो जा तमामु पुराणा लेखक अदा चवन कुमार कोहली आख़िर में अदा खां पैगाम वठंदासीं असांजे उन्हनि तमामु लिसनर दोस्तनि खे या असांजे जेके सोशल मीडिया ते यूट्यूब वग़ैरह मुंहिंजे चैनल खां अलावा मुंहिंजी फेसबुक ID या मुंहिंजे जेके ॿियूं वेबसाइटूं उन्हनि ते ॾिसनि था उन्हनि जे लाइ तव्हांजो छा पैगाम आहे चवन कुमार भाउ? ऐं इहो ई पैगाम ॾींदुसि त पहिरीं त तइलीम जो जेको ज़ेवर आहे उनखे पिरायो पाण तइलीम पिरायो पंहिंजे नियाणियुनि खे औलाद खे तइलीम ॾियारायो छो त मुंहिंजूं पंहिंजूं नियाणियूं आहिनि ऐं उन्हनि खे बि पढ़ायां पियो त तइलीम असांजो वाहिद ज़रियो असां ग़रीब माण्हू जेके असांजा ऐं हीअ क़ौम जेको आहे कोली आहे भील आहे या ओड आहिनि जेके असांजे ॾुतरे क़ौम आहे ग़रीब मारवाड़ा झांगीड़ा सांगीड़ा उनजो असांजो असुलु हथियार तइलीम आहे असां तइलीम हासिलु कंदासीं त अॻिते वधंदासीं ऐं असांजी पहिरीं सॼी क़ौम खे असांजे सिंध वासियुनि खे और पूरे पाकिस्तान खे और दुनिया पूरी में के ॾिसे पियो असांखे ॿुधे पियो त चवन कुमार जो इहो ई पैगाम आहे त पंहिंजे औलाद खे पढ़ायो ऐं हिन दुकान में रहां थो या हिते वेठो आहियां ऐं पंहिंजे औलादनि खे पढ़ायां पियो ऐं पंहिंजे तरफ़ां पंहिंजे कुझु कोन पियो घटायां सोचां थो त मुंहिंजा औलाद जेके पढ़नि को डॉक्टर थियनि को इंजीनियर थियनि को ॿियो को प्रोफेसर थियनि को लेक्चरार थियनि को उस्ताद थियनि त उहो मुआशिरे जे असांजे मुआशिरे में हिकिड़े ऐं सो बहितरी आणींदा ऐं बहितरी आणण सां गॾु असांजी क़ौम असांजी जेको मुल्क जेको असांजा हालात कुझु आहिनि उहो तब्दील थींदा असांजूं दुआऊं असांजे मुल्क सां गॾु आहिनि असांजे दोस्तनि सां गॾु आहिनि पूरे सिंध वासियुनि सां गॾु आहिनि लतीफ़ जी नगरी में रहंदड़ उन्हनि सां गॾु आहिनि त तइलीम सां हासिलु करियो असल में तइलीम खां सवाइ असां कुझु बि असां वटि न आहे। तमामु ज़बरदस्त ही हुआ चवन कुमार जिन पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं ऐं तव्हांजो मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती मोकिलायूं था हूंदी हयाती पिया थींदा बेड़ा चङो पार बेड़ा सिकुंजे सगंजा छिके जल छेड़ा चङो पार बेड़ा कुंडरी जी नगरी में मोहबतनि भरी मोट महिरबानी सभिनी दोस्तनि जी जिन असांखे ॾिठो ॿुधो ऐं यादि कयो सभिनी दोस्तनि जो थोराए थो ख़ुदा हाफ़िज़।